नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी वेझो ॻोठ भाडेड़ो स्टाफ जे रोड ते हथायल लाश वारो मामलो। मिठी पुलिस 45 साला दोदो भील जे केस में 3 ॾींहं जांच करण बाद डारसन ड्राइवर ऐं अखियूं ॾिठनि शाहिदनि जे बयान वठण बाद वाक़े खे हादसो करार ॾेई छॾियो। जॾहिं त BIF अॻुवाण वाक़े जो क़तल केस दाख़िल करण लाइ दॿा विझी रहिया आहिनि। दोदो भील जे वारसनि ऐं शाहिदनि जे वारसनि एहतजाज कयो। हिन ॾस में मालूम थियो त 3 ॾींहं पहिरीं भाइको रोड ते भाडेड़ो स्टाफ वटि हथायल 45 साला दोदो भील जे लाश हथ अचण वारे वाक़े खे मिठी पुलिस जांच दौरान ऐं ड्राइवर ऐं शाहिदनि जे बयान बाद हादसो करार ॾींदे गाॾी खे तहवील में वठी छॾियो। हिरासत में वरितल अखियूं ॾिठनि शाहिदनि जावेद बजीर ऐं रज़ा अल्लाह बजीर साफ़िन खे थाणे ते बयान ॾींदे चयो त दोदो भील पंचर जो कमु कंदो आहे। असां बि उते मोटरसाइकिल ठाहिण लाइ वियासीं त उन वक़्तु दोदो भील चयो त मोटरसाइकिल ॾियो त आउं ॿनी तां चकर लॻाए वापसि जल्दी मोटी अचां थो। असां मना कयोसीं पर हिन वधीक इसरार करण ते असां मोटरसाइकिल ॾिनी। हिन चयो त पेरनि में जुती बि न पातल हुई। जीअं उतां रवानो थियो अॻियां गाॾी साम्हूं अची वई। हिकु गाॾी खां बचाए ॿी गाॾी में लॻो, उते ई फोत थी वियो। जंहिं जो असां वारसनि खे इतला कयो। हादसे में मुलविस गाॾी जे ड्राइवर अब्दुल रहमान हिंगोर जो साफ़िन खे ॿुधायो त इहो हादसो मुंहिंजी गाॾी सां टकराइजी थियो आहे, छो त मोटरसाइकिल वारो मूंखां अॻु ईंदे गाॾी खे ॾिसी वाइड़ो थी वियो ऐं सिधो अची मुंहिंजी गाॾी सां टकरायो ऐं हादसो पेश आयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।